26वीं आईनी तरमीम आइन जो हिस्सो बणजण बाद नए चीफ जस्टिस की मुक़ररी लाइ नाला मोकलण में कुछ कलाक रहिजी विया। 26वीं आईनी तरमीम की मंजूरी खां पोइ सीनियर तरीन जज चीफ जस्टिस लाइ पाण मुरादो चॉइस न हूंदी। चीफ जस्टिस की चूंड 3 सीनियर जजिस मां कई वेंदी। सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस 22 अक्टूबर रात 12 वगे ताईं 3 नाला पार्लिमानी कमेटी के मोकलण जो पाबंद हूंदो। पार्लिमानी कमेटी 2/3 जी अक्सरियत सां चीफ जस्टिस के नाले जो फैसलो कंदी। सदरासी पुलिस एहदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी। गैज़ेट नोटिफिकेशन जारी। सदरासी पुलिस एहदारी जी सही खां पोइ गैज़ेट नोटिफिकेशन जारी कयो पियो। 26 तरमीम आइन जो हिस्सो बणिजी वई। पार्लियामेंट में मंजूरी बाद वज़ीर आज़म आईनी तरमीमी दस्तावेज़ सही लाइ सदर के माण्यो हो। नए कानून तहत चीफ जस्टिस की मुक़ररी स्पेशल पार्लिमानी कमेटी की सिफारिश से कई वेंदी। पार्लिमानी कमेटी में 8 मेंबर कौमी असेंबली और 4 मेंबर सेनेट जा हूंदा। चीफ जस्टिस की मुलाज़मत जो मुद्दो 3 साल हूंदो। जुडिशियल कमीशन आईनी बेंचन और जजन की तादाद जो तयन कंदी। आईनी बेंचन में समूरे सूबन जा बराबर जज मुक़रर कया वेंदा। सुप्रीम कोर्ट जो पाण मुरादे नोटिस इदारन के हिदायतों ॾियण वारो इख्तियार ख़त्म। आईनी बेंचन के आर्टिकल 184 तहत पाण मुरादो नोटिस जो इख्तियार हूंदो। पीटीआई जी इंट्रा पार्टी चूंडन बाबत 13 जनवरी वारो फैसलो बरकरार। सुप्रीम कोर्ट पीटीआई जी इंट्रा पार्टी चूंडन के फैसले खिलाफ नजरसानी अपील रद्द करे छड़ी। चीफ जस्टिस काजी फायज ईसा की सरबराही में 3 रुकनी बेंच केस की बुधनी कई। वकील हामिद खान सुप्रीम कोर्ट के लार्जर बेंच जोड़न की इस्तदा कई। अवां नुक्ते के पहिरियां छो न उथारियो? ही नजरसानी जो मामलो है, असां के कानून के ॾिसणो है। दरख्वास्त गुजार कंहिं बि ग़लती की निशानदही नाहे कई। चीफ जस्टिस जा रिमार्क्स। सुप्रीम कोर्ट में मौसमियाती तब्दीली अथॉरिटी के क़याम बाबत केस की बुधड़ी 2 हफ़्तन लाइ मुलतवी। अटॉर्नी जनरल के ईंदड़ बुधनीअ ते अदालत में पेश थियण जो हुकुम। चाहे केस आईनी बेंच में वेंदो, असां ॿुधी सघूं था। लगे तो इहो सवाल रोज़ थींदो त केस आम बेंच ॿुधंदी या आईनी बेंच। जस्टिस मंसूर अली शाह जो एडिशनल अटॉर्नी जनरल का सवाल। सियासी केस हाणे आईनी केस बणिजी चुका आहिनि। वकील फ़रोग़ नसीम ठीक है अपां ॼाणूं ऐं अपां जी आईनी बेंच ॼाणे। नई तरमीम पढ़ी वठो। आर्टिकल 199 वारो केस हिते नथा ॿुधी सघूं। जस्टिस आयशा मलिक जा रिमार्क्स। वॾे वज़ीर जी रिथाबंदी ऐं तरक्की वारे वज़ीर के मंज़ूर न थियल स्कीमन जी तुर्त मंजूरी वठण जी हिदायत। मुराद अली शाह की सदारत हेठ कराची की तरक्याती रिथाउन बाबत इजलास। वॾे वज़ीर चयो आहे त स्कीमुनि जी बिना देर मंजूरी वरिती वञे त जीअं कम शुरू कराए सघजनि। तरक्याती कम वक्त सिर मुकम्मल कराइण लाइ जाइज़ो वरितो वञे। पीपल्स पार्टी अवाम की ख़िदमत ते यकीन रखे थी। तरक्याती कमनि के मयार ते कंहिं बि क़िस्म की सौदेबाज़ी न कई वेंदी। सिंध हाई कोर्ट डॉक्टर शाहनवाज कुंभर कतल केस की जांच एफआई हवाले करण जो हुक्म ॾिस दियो। सिंध हाई कोर्ट मीरपुर खास सर्किट बेंच पे डॉक्टर शाहनवाज के कतल केस की बुधनी। अदालत पारा आईजी सिंध के केस की जांच एफआई हवाले करण जो हुक्म। अदालत जवाबदार पीर उमर शाह सरंदी की एफआईआर कलदम करार ॾियण वारी दरख्वास्त रद्द करे छॾी।
कराची जे इलाके ली मार्केट में नीगरी समेत 4 गर्भवती औरतुन के क़त्ल कंदड़ जवाबदार जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस माउ भेण भाजाई ऐं भाणेजी जे क़त्ल में मुलविस जवाबदार बिलाल के अदालत में पेश कयो। अदालत पुलिस के जवाबदार के 5 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड ॾेई छॾियो। ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसर खां अॻभराई रिपोर्ट तलब। कोट लालू पेचो अमन चौधरी भरिसां 50 वरहीं जी औरत जो घर मां लाश मुड़ुस ते क़त्ल जो इल्ज़ाम इतला ते पुलिस पहुची मरीब ख़ास केली जो लाश अस्पताल मुंतकिल कयो। औरत जी माउ जो चवणु आहे त न्याणी खे संदसि मुड़ुस मोहरम अली बेगुनाह क़त्ल कयो। पुलिस मार्च पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां पोइ हक़ीक़त जी ख़बर पवंदी। काज़ी अहमद वेझो मशाख स्टाफ भरिसां केले जे बाग मां अणॼातल शख़्स जो तशद्दुद थियल लाश हथ इलाक़े वासियुनि जी इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। जांच शुरू। मीरापुर भरिसां ज़हरीलो खाधो खाइण पर बारूड़ो फोत 12 गर्भवती बेहोश। ॻोठ मेहर राजपुर में घर अंदरि भेने जो बोड़ खाइण खां पोइ बारूड़ो फोत ऐं 12 गर्भवती बेहोश थी पिया। पोइ बारड़े जो मड़ ऐं बेहोश थियल गर्भवतियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो। दाव जहानपुर वेझो औरत के क़त्ल तां हलंदड़ तकरार जो निबेरो 40 लाख रुपया दंड मुक़र्रर। मीरबाज़ खान बिरोही जी सरपंची हेठ जरगे में अहिड़ी दुर्मथा औरत के क़त्ल करण जो ॾोह साबित थियो। महीनो अॻु ॻोठ रहीम खान एरी में औरत फौत थी। मुड़ुस वाक़े के आपघात करार ॾिनो। वालदेन औरत जे मुड़ुस ते क़त्ल जो इल्ज़ाम मड़ियो हो।